अली मुर्ताज़ खे गुज़ारिश कंदुमि पंहिंजा प्यारा लफ़्ज़ अगर न थी वञनि त ॾाढो वाह वाह थी वेंदी। जेसीं ताईं अधो मुश्ताक अचे मुहब्बत वारो राति ॾींहुं जाखोड़ी जवान पाण अचनि ऐं पंहिंजे ख़ूबसूरत अल्फाज़नि सां हिन सामईन खे प्यारनि खे मुहब्बत वारनि जो मेड़ आहे जेके राति खां वठी कल्ह खां वठी निभाए रहिया आहिनि, पर ईअं ई उभ पेरा बीठा आहिनि मुहब्बत जे मैदान। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। इहदिना सिरातल मुस्तकीम, सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सुभान अल्लाह। व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। हज़रत सईं भिटाई घोट फरमाइन था त खणी नेण खुमार मां, खणी नेण खुमार मां, जा कयाऊं नाज़ नज़र, सूरज शाखूं झुकियूं कुमाणो कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर, झको थियो जोहर जानिब जे तजमाल सी। हज़रत सईं दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह बि कलम खयो, फरमाइन था त अद्यूं मूं घर ईद थी, अद्यूं मूं घर ईद थी, जो आय में अज अजीब थी सुराई साखे, लधी कर करीब बसी हाल हबीब, कयो मुते दिल मुराद चवे। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामाईन, काबिल एहतराम सदर महफिल मुर्शिद मुरब्बी ऐं मुंहिंजे मदीने वारे मीर जा आशिक पतंग परवानो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। यकीन सां वॾनि वक़्तनि ऐं भागनि वारा आहियूं जो अवां असांखे दिलबर नबी मिलियो, त सभिनी नबियनि में असां अवां जो नबी बेमिसाल मिलियो। न चई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खुश नसीब आहियूं जो पीर मिलियो, त सभिनी पीरनि में पीराने पीर बेमिसाल मिलियो। सुभान अल्लाह। खुश नसीब आहियूं जे तो असांखे फ़कीर मिलियो, त साईं मीर मोहम्मद फ़कीर फ़कीरनि में बेमिसाल मिलियो। सुभान अल्लाह। हादी मिलियो, बेमिसाल मिलियो। भिट धणी रहमतुल्लाह अलैह जी सिट याद अची वई आ, कोन पुछे तो ज़ात जेको आयो सो अॻियो। सुभान अल्लाह। हुयो त ज़ात जो अबड़ो, हुयो त अबड़ो, पर करम एडो हो जो हजूर जे दरबार में डायरेक्ट पहुंचंदो हो। सुभान अल्लाह। एड़ो मदीना सरकार मदीना, एड़ो मेहणो, एड़ो तानो शाह इनायत झोक वारे भी भिट धणीअ खे ॾिनो हो। एड़ो मेहणो, एड़ो तानो
एड़ी मयार भिट धनी रहमतुल्लाह अलैह के अर्ज कई कोरी मोची जनजा पीर से किए लंघाईंदा सीर ओखी मंज शाह इनायत चवे भिट धनी रहमतुल्लाह अलैह मयार बर्दाश्त न कंदे कलम खयो शो सूफन जो सरवाना शायरन जो अगवाना फरमाइन था राणे वटा रात नौ न्यापो आयो सुभान अल्लाह लधी सू लतीफ जे दातर वटा दात हानी कौन पुछे तो जात जेके आया से अघिया सुभान अल्लाह मुझा प्यारा मुझा दिल वारा तो असा के भी जे मीर मिलो खुदा जी पाक जात जो कसम कदे कदे इने चबूतरे में वे यही फरमाइंदा हुआ त खबर ना है त असा जी केड़ी अदा केड़ी रजा बारगाह इलाही में कबूल थी वैया जो अन्या इरादो था कयूं अन्या राणे का घुरो फिर था अगई चवे तो मुंजा बाना थी वियो बी गाल त कर सुभान अल्लाह त मिठा मुंजा आम हस्ती जी दरबार ते नहीं अजो खासम खास दरबार ते आऊं सुभान अल्लाह आया जरूर खाली आयूं आया जरूर खाली आयूं वंड वठी पो मोटंदासीं सुभान अल्लाह रात खां कल चोरी खां परवाना पतंग घर बार अल अयाल कम कारोबार हेड़े दजाली दौर में नफ्सा नफ्सी वाले माहौल में जमाने जे सब कमकार के तरक दई हिन पट ते वेठा हन के मोहब्बत के प्यार मोहब्बत विधो मामरे फकीर न त केरो कशाला करे मिस्कीन हाला मिस्कीनन जा झुगड़ा डथा प्याहिल गरीबन जा कोट किरिया प्याहिल हारन गरीबन जा फसल लुढ़िया प्याहिल पर मीर जे दरबार जो जने न सड थियो त ज़माने जे कम के तरक दई मीर जे दरबार ते हलिया आया सुभान अल्लाह मिठा मुंजा हितां तो के शा मिलियो प्यार मिलंदो मोहब्बत मिलंदी आजिज़ी मिलंदी प्यार मिलंदो फकीरी मिलंदी हिन शहंशाह जी दरबार में हिन शहंशाह जी हजूर में आजिज़ी भी इंतहा जी हुई प्यार भी इंतहा हो फकीरी भी इंतहा हुई तो निवड़त न्याजी भी खुदा जी जात जो कसम इंतहा हुई सुभान अल्लाह बेशक मारे विच मसीत में न इंदो पर मीर जे न भाकुर में अची वियो खुदा जी जात जो कसम पहली सिफ में भी रहंदो शापो बिहारे यो प्यार पे बिहारे इजारू जिक्रुल्लाह खुदा जी पाक जात जो कसम हदीस मुबारक जरन मुझे कामिलन दादुलन सालियन जे चेहरे ते खुदा जी जात जो कसम नजर पजी वने मां खुदा याद अची वना पक जान जो त मुझे कामिलन दादुलन बाधन माया पुशी दिस फकीरन खां जिन मीर सा मोहब्बत कई हजरत सही शहंशाह ताजुल फुकरा मुर्शिद में मीर सा गलन में मिलाया भाकुर पाए हथ हथ में मिलाया खुदा जी जात जो कसम आखिरत जो मैदान थींदो कोन छड़ींदो आखिरत जो मैदान थींदो फकीर तोखे न छड़ींदो इंशाअल्लाह ये भी सरकार फरमायो दुनिया वारा आखिरत में चक हणदा जन मीर जा सोहबती मैदान ते ईंदा आऊं अमा सबनी सेलन के भली कार चवां थो अल्लाह पाक खां दुआ है त रब तआला अमा असा के सीधी राह ते हलन जी तौफीक अता फरमाए बेहद मशगूल आया बेहद शुक्रगुजार आया बेहद दिल जे गहराइन सा उन सजनन के भली कार चवां थो जिन दूर दराज खां के प्यादा के पंध के पेडल साइकिल ते के रक्षा ते के पांजी सवारी ते के पराई सवारी ते पंध करे शहंशाह जे दरबार ते आया उन जी हाज़िरी इंशाअल्लाह कबूल बा है मकबूल बा है बेइंतहा शुक्रगुजार आया जमायत अल फुकरा जे
सभिनी यूनिट जेके बि असांजे हिन प्रोग्राम जी निगरानी इंतजाम डिसिप्लिन संभाले रहिया आहिनि बेइंतहा शुक्रगुज़ार आहियां इंतजामिया सिंध पुलिस सिंध गवर्नमेंट बेइंतहा शुक्रगुज़ार आहियां हर उन गवर्नमेंट जे उहिदेदार जो जेके असांजे हिन प्रोग्राम में तावन कयो दूर दराज खां अची करे असांजे पांधीड़नि जी ख़िदमत कई अल्लाह पाक बुजुर्ग परे खां पंध करे पंजाब खां साईं सरवरी साहब कराची खां साईं दौलतपुर खां के किथां खां मीर साईं जे दरबार ते अवां खे दुआ करण बि आया आहिनि दुआ वठण बि आया आहिनि हे सभु सजणनि बि जॾहिं आख़िरी हथड़ा खणंदा अदा मोहम्मद सलीम निज़ामदीन इंशाअल्लाह हिन जवान जे सदके बेड़ा पार थी वेंदई हितां त आया पर मदीने मां बि आया हाजी मुमताज ॻाल्हि यादि अची वई आहे ॻाल्हि मुंहिंजी पूरी थी वई आहे पर हिकिड़े सजण खे महबूब शख्सियत खे हाजी मुमताज खे जंहिंसां 2016 में हज जी रफ़ाकत में 40 साल हरमैन पाक रहाश थी आहे उनजी जॾहिं जिद्दे खां दावत खाई मदीने पाक मक्के पाक जे तरफ़ रवाना हासीं त मूं अर्ज़ कयो गाॾीअ में सवारा हासीं पोयां फ़क़ीर हुआ हाजी साहब गाड़ी हलाए पियो साम्हूं वेठो आहे कल ताज़ो ताज़ो मदीने खां मीर साईं जे उर्स जे हवाले सां आयो पहुतो आहे सभु चओ सुभान अल्लाह अर्ज़ कयो मान फ़क़ीर तुंहिंजी मुलाक़ात मीर सां अर्ज़ कई त साईं क़िबला 50 55 60 साल एज थी आहे मुरीद न आहियां तालिब ज़रूर आहियां जे ॻाल्हि पुछो था त गाॾीअ खे ब्रेक ॾियां जो अखियुनि मां लुड़क वही आया आहिनि गवाह मौजूद आहे कल मदीने खां मोटी आयो आहे ख़ासि स्पेशल मीर साईं जे दरबार में उर्स में हाज़िरी लॻाइण लाइ फ़क़ीर मतां तूं सम्झी त मां शाह पंजे मेहर राधण ॾोकरी ऐं साहड़नि खां लाड़काणी ऐं नई देरे खां पंध करे आयो आहियां यादि रखजां मदीने खां बि पहुता अथई सुभान अल्लाह जे मीर जो ज़िक्र खोलियो अथई गाॾी साइड ते जो अखियुनि मां लुड़क वही ईंदा फ़क़ीर कर बयान हेड़ी शहंशाह जे दरबार में 40 साल तुंहिंजी सर्विस गुज़री आहे ॻाल्हि ॿुधंदो ईमान ताज़ो थी वेंदो आहे तुंहिंजे कामिलनि सालियनि सदीक़नि सां सोबत बि थी आहे निस्बत बि थी आहे अवां सभिनी सजणनि खे हिन आजिज़ खे ख़बर आहे मदीने जा माण्हू ॾाढा महिमान नवाज़ अथव मदीने जा माण्हू ॾाढा महिमान नवाज़ आहिनि छो जो मदीने वारो ख़ुदि पाण महिमान नवाज़ आहे न जॾहिं हाजिन सगुरनि जी खे सॾु कंदा आहिनि त चवंदा आहिनि या आख़ी इजलिस ए मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ मुंहिंजा सजण मुंहिंजे सुफ़रे ते वेह ते साए गुंबद वारो मूं ते राज़ी थी मके जे तरफ़ रवाना आहियूं हाजी साहब गवाह मुरीद न आहियां तालिब ज़रूर आहियां मिसकीन हुयुसि ग़रीब हुयुसि साईं जे दरबार में अर्ज़ रखियुमि त रोज़ी रोटी लोलीअ लाइ दुआ फरमायो को बि एर भेर नाहे सरकार फरमाइस था मीर साईं फ़क़ीर हाजी मुमताज तुंहिंजो चूनो पाणी मदीने पाक में रखियल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने पाक में रखियल आहे किसो मुख्तसर 40 साल हुन फ़क़ीर खे मदीने पाक जे गलनि में डूटी ॾींदे थिया आहिनि अखियुनि मां लुड़क वहाईंदे चई त मुंहिंजी 50-55 साल एज आहे अल्लाह जे कामिलनि दादुलनि सालियनि जा आहिनि हूंदा रहंदा उनजी ग़ुलामी डूटी ईंदो आहियां पर 60 साल जे एज में हज़रत साईं शहंशाह मीर साईं जी जेकी विलायत हिननि अखियुनि खां गुज़री आहे मक्के पाक जूं नीलूं नज़र थियूं अचनि इन काबतुल्लाह जे कारे ग़िलाफ़ जो कसम आहे त मीर साईं जी शख़्सियत जहिड़ी मुंहिंजी अखियुनि जे अॻियां न गुज़री आहे फ़क़ीर शाह ॾिठी हिकु त मूंखे दुआ कई जो मदीने जूं गलियूं वञी चुमियमि 40 साल ख़िदमत डूटे अहल अयाल समेत थिया उन खां बाद इहो ॾिठुमि जॾहिं दुआ सां पहुतुसि जॾहिं मोटी आयुसि त हिन थलीअ ते आयुसि मीर साईं जे दरबार में
हिकड़ी करामत मीर संगे अमा के बुधाइंदुस यकीन सा अमा जो ईमान ताजो थी विंदो सुभान अल्लाह सुभान मीर संगे दरबार ते थली मुबारक ते पहुंचुस साइल आया कुरान पाक कशम हुयुस कुरान पाक हथ में हुयो साईं के दरबार में आया बुढ़ड़ी अम्मा बाहे गवाह मौजूदा कल मदीने का पहुंचो आऊं आबे ज़मज़म खजूर खणी साईं जे दरबार में पहुंचुस मथा हूब पहुंचा ज़ारो कतार रोवन पिया केर आहिन मेहर जा शेख आहिन शा तकलीफ़ साईं कुरान पाक मेड़ खणी आया हूं दस मिलियो हो असां जो पुत्र अगवा थी वियो आ दस मिलियो हो महबदेरो खानवान कंडियारो नौशहरो ऐं पसगिरदाई शहर कुरान घुमायो मन तव्हां खे कुरान जे मुहाबे धाड़ेल बच्चो वापस ॾेई वञनि सुबुह खां घुमंदे फिरंदे जॾहिं वापस शाम थी बस में रवाना थियासीं त झूनो अछी सफेद ॾाड़ीअ सां कुर्सीअ सां गॾु कुर्सी लॻल हुई पुछे पियो छो था रो कुरान पाक में हथ छो था छा तकलीफ़ आ अर्ज़ कयनि बच्चो अगवा थी वियो आहे पैसनि जी ताक़त नाहे ख़बर पई त नौशहरे ज़िले कमालदरो महबदरो खानवान पस गिरदाई जा इलाही सारा ॾोहारी धाड़ेल आहिनि कुरान घुमाईंदव उन जे सदके मुबारक मिलंदी मुबारक न मिली आ ना उमेद थी वापस था वञूं झूने चवनि 10 ॼाम मञींदव असां त परेशान आहियूं हुकुम फरमा सब जो सुभान अल्लाह 5 किलोमीटर ॿाहिरि कंजारे खां जंगल जे अंदर लोढ़े वारे जी दरबार थव हज़रत साईं मीर मोहम्मद फ़कीर लोढ़ाई सफेद दाढ़ीअ सां सफेद चेहरे सां वेठो तव पहुचण तहां जो कम दात करण उन जो कम सुभान अल्लाह असां तने पोतायूं हु गवाह मौजूदा मदीने जे गलन में गाल पियो करे गाड़ीअ में मौजूद आहियूं जिद्दे खां दावत खायो हज जे तरफ मक्के पाक रवाना आहियूं गाड़ीअ में अंदर आहियूं लुड़क हुन खां बि वहनि था लुड़क हिन फ़कीर खां बि वहनि था तुंहिंजे ऐं मुंहिंजे मीर जो कमाल ॿुधंदे फ़कीर रग रग धरी पवंदई यकीन सां वाग मदीने वरी पवंदई सुभान अल्लाह हज़रत साईं फ़कीर खे अर्ज़ कयो हाजी साहब कुरान पाक वठ मस्जिद पहुंचा फ़कीर वज़ू कर करीम जे दरबार में वञ नफल पढ़ नमाज अदा कर अल्लाह जे कामिलन जे दरबार ते हाज़िरी ॾेई मोटी आ फरमाइन 3 रोज़ा रखजा बच्चे जी खबर पवई न त दर ते आयो आ वठी वञीस न वञजा बच्चे जी खबर पवई त धाड़ेल वठी तुंहिंजे दरवाजे ते आया आहिनि खबर पवई न वञजा पाण तुंहिंजे घर ईंदो गवाह मौजूदा सवाली वापस विया हाजी साहब 3-4 ॾींहं ते दरबार ते हाज़िरी लाइ अञा वेठो नंढे छोकिरे समेत कुराड़ी अम्मा समेत सादड़ी बूंदी वठी विरहाइण लॻा सुभान साईं जन हावेली थी आहिनि हाजी साहब जे उथी बीही ऐं गवाही जे ॾींदो उथी बीही ॿुधाईंदो उथी बि ॿियनि त एहसान थींदो हाजी मुमताज़ उथी बीही अमा ही फ़कीर हुयो उथी बीही हज़रत साईं जे दरबार में अर्ज़ रखियुनि ही गवाह अथव जे मदीने जे गलन में फ़कीर तर ख़बर बूंदी तो विरहाई तू त टियों मां बि आयोसि मदीने खां साईं मीर जे दरबार में रोई ऐं रड़ियूं पियो करी अॼु ख़ुशि तो लॻी ऐं मिठाण तो विरहाई हिन जवान जे दरबार आयोसि कुरान खणी हिन दरबार ते पहुतोसि उन जे मुहाबे मदद थी वई बचड़ो वापस अची वियो सुभान अल्लाह कीअं आयो छा आयो जीअं जहाज परवाज़ करे ऐं फ्लाइट ते लहंदो आहे ये दरवाजा बंद आ कोट टपी रात जो मुझो बच्चो मुझे घर पहुतो आ सुभान अल्लाह बेटा सुभान मुझा अल्लाह चवण जो मकसद हिन शहंशाह जे दरबार में आयो आ इंशाअल्लाह इरादा नेक हुजनी अकीदो मजबूत हुजई ईमान पुख्तो हुजे पो असाबे कैफ वारो वाक़ियो याद रखजा उनजी निस्बत तुझी निस्बत जे मजबूत आ उनजी निस्बत जे करे के कुत्ते जी सालन साया तो कुत्तो पे जन्नती आ तो असा जी निस्बत जे मदीने वाले मीर साया तो असा जी निस्बत जे हजरत साईं दिलमुराद फकीर लोढ़ाई साया तो असा जी निस्बत जे हजरत साईं
मीर मोहम्मद फ़कीर लोढ़ाई साया फ़कीर याद रखजा हिता जा बि बेड़ा पार तो हुतां जा बि बेड़ा पार वमा अलैना इलल बलाग मुबीन मुझो चवण अमा जो बुधन रब तआला पंहिंजे बारगाह इज़्ज़त में क़बूल फरमाए ऐं बेइंतहा शुक्रगुज़ार आहियां वरी बि सभु टीम जो जिन असांजे चवण ते बगैर चवण ते भठीअ ते बाह में नंगर खाने में पार्किंग जे हर कुंड तरसे जे तरफ़ पर ईअं बि ॾिठोसीं त वाक थ्रू खां जॾहिं फ़कीर अचनि पिया अहिड़ा बि मीर जा सोबती हुई जो हथ हथ में मिलाए उनजा हथड़ा चुमनि पिया ॿिया पुछनि पिया सैयद आहे चई न सैयद नाहे पीर नाहे पर मीर जे दरबार ते अचण वारो आहे असांजे सिर जो साईं आहे सुभान अल्लाह ऐं बिलख़ुसूस जंहिं बि इंतिज़ामिया जे दोस्त खे अचण वञण वारे खे पार्किंग जे हवाले सां आराम जे हवाले सां नंगर जे हवाले सां का बि ज़र्रे जी बि तकलीफ़ पहुती हुजे मुअद्दबन आहे फ़कीर जो बाहूं अवां जे ख़िदमत में पेश आहिनि इनखे मद्देनज़र रखंदा मां फरमाईंदा दुआ कजो असांजे हिन साईं जा आस्थाना हमेशह वसंदा रहनि असीं बि अवां जे लाइ हमेशह दुआगू आहियूं अवां पंहिंजे बचनि कखनि पंहिंजे वेड़नि समेत आबाद हूंदव शाद हूंदव सलामत हूंदव आबाद हूंदव।